نتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين यानी के बुजुर्ग जे वेहण जी जा के अल्लाह वारे जे इबादत जी जा के अल्लाह जे महबूब ऐं मक़बूल बाने जी इबादत बंदगी ऐं तालीम ऐं तरबियत ॾियण वारी जाइ या पहिरीं माना है खानकाह ऐं बाद उलमा फरमायो आ त खानकाह काफ कलम सां यो अरबी लफ्ज़ आहे ऐं इन जो असुल आहे खानक खानक जी माना है सोढ़ो करण या तंग करण खानक माना तंग करण सोढ़ो थियण जियं त बुजुर्ग अल्लाह वारा जंहिं जाइ ते वेहंदा हुआ उहा तंग ऐं सोढ़ी जाइ कोठड़ी इबादत जे लाइ माण्हुनि खां लिखी इबादत जे लाइ कंहिं तंग जॻह ते वेहंदा हुआ उन तंग जाइ खे खानक सॾिबो या उहे पंहिंजे नफ़्स जे मथां तंगी कंदा हुआ नफ़्स खे हुया पंहिंजे नफ़्स खे तंगी ॾींदा हुआ पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिशुनि खे तरक कंदा हुया इन जे करे जिते उहे वेहंदा हुआ उन जाइ खे खानकाह सॾिबो हो जिते पंहिंजे नफ़्स सां वेही जंग ऐं जुहद ऐं जिहाद कंदा हुया पोइ उहा बैठक उहा नशिस्त जिते को अल्लाह जो बरगुज़ीदा बानो जिते को अल्लाह जो वली अल्लाह जो नवाज़िल बानो जंहिं जाइ ते वेही रब जी इबादत करे बंदगी करे ऐं जेकी उन जा मुरीद मुतअल्लिकीन मुहिब्बीन उन वटि अचनि उन्हनि जी तरबियत करे त उन जाइ खे खानकाह सॾियो वेंदो आहे यो असुल लुग़वी माना बोली वारी माना खानकाह लफ्ज़ जी इहा आहे पर आम इस्तलाह में सूफियाए किराम औलिया अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि जे इस्तलाह में खानकाह सॾिबो आहे के अल्लाह वारे जो अहिड़ो आस्थानो जिते उहो पंहिंजे मुरीदनि ऐं पंहिंजे हुबदारनि खे अल्लाह जो रस्तो ॾेखारे ऐं सेखारे गुनाहनि खां बचाए बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचाए सुन्नत ऐं शरीयत ते हलाए दीन इस्लाम ऐं अल्लाह जे अहकामनि जी तालीम ॾिए ऐं उन तालीम जे लाइ हिकु मरबूत निज़ाम ठाहे उथण जो वेहण जो खाइण जो पीअण जो ॻाल्हाइण ॿोलाइण जो शरई निज़ाम ठाहे उन निज़ाम ते पंहिंजे मुरीदनि खे हलाए त उन जाइ खे खानकाह सॾियो वेंदो ऐं उहो वली जंहिं अंदाज़ में पंहिंजे मुरीदनि जी पंहिंजे हुबदारनि जी तरबियत करे जिए उथारे जिए वेहारे जा ॻाल्हि उनखे सेखारे त उन सेखारण वारे निज़ाम खे सॾिबो हो खानकाही निज़ाम पर दोस्तो हींअर क़यामत जे वेझी थी आहे उहो जेको वलियन वारो निज़ाम हुयो उहे खानकाहूं बि ॻोल्हण सां नथियूं मिलनि
वरन त उहो दौर हुयो कुरून ऊला जे अंदर, कुरून वुस्ता जे अंदर, पहिरियों सदियूं ऐं विचूं सदियूं जेके हुयूं उन में आम बुजुर्गनि जूं खानकाहूं हूंदियूं हुयूं, जिते अल्लाह जा वली पंहिंजा आस्थाना, पंहिंजूं दरबारूं, पंहिंजूं दरसगाहूं, पंहिंजूं दरगाहूं खोले उते माण्हुनि खे दीन, इस्लाम, सुन्नत, शरीयत ऐं अल्लाह सां मिलण जूं वाटूं सेखारींदा हुया। औलिया किराम जो वो निज़ाम हूंदो हो, जंहिं निज़ाम में, खानकाही निज़ाम में अगर को गदलो, गुनहगार, बदकार माण्हू ईंदो हो तो उनजी अहिड़ी तरबियत कंदा हा जो उनखे गुनाहनि खां छॾाए अल्लाह सां मिलाए छॾींदा हुआ। जेकॾहिं को बद किरदार, गुनहगार, बद अफ़ाल माण्हू उन्हनि जी सोबत में ईंदो हुयो तो उनखे मदीने वारे मीर जी कचहरी में पहुंचण जे काबिल बनाए छॾींदा हुआ। यो खानकाही निज़ाम हुयो। थोड़ो मुझे ध्यान कजो, इन गाल के समझजो। उहे जेके वलीयन जूं खानकाहूं हुयूं, उन खानकाहुन जे अंदर उहे जिते अल्लाह जा वली वेंदा हुया तो उनके सरबो हो दरगाह, ऐं जेके उहा तालीम ॾींदा हा उन तालीम के, ऐं उहे जेके तकिया या आस्ताना या हुजरा ठहंदा हा उनके सरबो हो दरसगाह। छा सरबो हो? दरसगाह। जिते वली पान वेंदो संदस बैठक हुई उनके सरबो हो दरगाह, ऐं जिते ॿियनि खे तालीम वेही ॾींदो हो उनके सरबो हो दरसगाह। दरगाह ऐं दरसगाह इहा ॿई हिकिड़ी जाइ जो नालो हुयो, हिकिड़ो मजमूओ, हिकिड़ो यूनिट हुयो। हिते ही दरगाह हुई, हुआ दरसगाह हुई। जॾहिं खानकाही निज़ाम मरबूत ऐं मज़बूत हुयो उन वक़्त में इहे हूंदो हो जो अल्लाह वारनि वटि उहा दरगाह भी उहा हूंदी हुई तो दरसगाह भी उहा हूंदी हुई। पोइ जॾहिं उहे वली, उहे माण्हुनि जी तरबियत करण वारा आस्ते आस्ते दुनिया ता पर्दो कंदा विया, जे शाह साईं फरमायो त विया मोर मरी हंज न रहियो हेकड़ो, वतन थियो वरी कूड़न कायरन जो। जॾहिं उहे अल्लाह जा बाना जेके दिलियूं धोंदा हुया, जेके माण्हुनि खे अल्लाह सां मिलाईंदा हुया, उहे आस्ते आस्ते लॾींदा विया। पोइ उन्हनि जे जायुनि ते जेकी उन्हनि जा गादी नशीन बणिजी विया, उन्हनि जा खलीफ़ा बणिया, उन्हनि में उहा असुल तालीम तरबियत बुज़ुर्गनि जी न रही। पोइ उहा जेका तालीम हुई सा उहा वरी मौलवियुनि खणी वरती। जेका तालीम बुज़ुर्गनि वटि मिलंदी हुई उहा तालीम ॾियण जे लाइ उलमा मैदान में आया। पोइ आलिमनि जेको दर्स खोलियो उन जो नालो रखियो मदरसो, जिते कुरान हदीस पढ़ायो वञे इनके सरींदा आहिनि मदरसो। ऐं जिते वरी उहे गादी नशीन वञी वेठा उन जाइ जो नालो रखियो वियो दरगाह, या उन वलीअ जी मज़ार, उन वलीअ बुज़ुर्ग जी जेको पाण लॾे वियो, हाणे उनजा खलीफ़ा पैरोकार पोइ लॻे वेठा आहिनि, औलाद वेठो आहे, पुट पोटा पड़पोटा वेठा आहिनि, उन जाइ खे सॾण लॻा दरगाह। ऐं जेको तालीम बुज़ुर्ग ॾींदा हुआ उहे उलमा खणी विया, उन्हनि वरी पंहिंजे उन तालीम जी जाइ जो नालो रखियो मदरसो। हाणे दरगाह जुदा थी वई, दरसगाह जुदा थी वई। दरगाह जिते कंहिं वलीअ जी मज़ार आहे, कंहिं बुज़ुर्ग जी क़बर आहे, या उन जो गादी नशीन वेठो आहे, इनखे सॾनि था दरगाह। ऐं जिते वरी तालीम थी मिले उनखे मदरसो था सॾनि या दरसगाह था सॾनि। इहा असांजी बदनसीबी आहे जो इहे ॿ शयूं हिक ॿिए खां धार थी वियूं हलियूं, पर असुल में इहे ॿई शयूं गॾु हुयूं। उहे बुज़ुर्ग जेके अल्लाह सां बि मिलाईंदा हुआ त क़ुरान ऐं हदीस बि पढ़ाईंदा हुआ।
दरगाह भी उहा हुई, दरसगाह भी उहा हुई। इन मजमूए जो नालो हुयो खानकाही निजाम। पुट गाल समझो। दरगाह जो तस्वर ता समझो तो दरगाह असां छा के ता हींअर सॼियूं अदा हीअ पंहिंजो शाह हकीक जी दरगाह, अदा ही कलंदर लाल शाहबाज जी दरगाह, ही भिटाई जी दरगाह। अज केर भी ईअं नथो चए त खानकाह या खानकाही निज़ाम आ। छो तो हींअर भिटाई किथों अचे, जेको भिटाई अचे उहे अल्लाह जे मार्फत जा सबक सेखारे। हाँ अदा ही लुआरी वारे जी दरगाह, पर को ज़मानो हुयो जो इया दरगाह न हुई, खानकाह हुई, जिते सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैह एक तरफ मानुन के अल्लाह जी मोहब्बत ऐं मार्फत जा सबक सेखारींदो हो, त बे पासे उन्हनि के कुरान सुन्नत फिक़्ह हदीस तफसीर इहो भी वेठो सेखारींदो हो। हाणे ॿई शयूं जुदा थी वियूं आहिनि। दरगाहुनि ते वञी ॾिसो त अचे मलंगनि कब्ज़ो कयो आहे। मलंग घरड़ घोट अलीअ जी ओट, न निमाज़ न रोज़ो न कलमे जी न क़ुरान जी। दरगाहुनि ते वञी ॾी हैदर ॿुधो अथव? सम्झो था कोन था सम्झो मुंहिंजी ॻाल्हि? मां अञा ताईं लुगत जा किताब खोलिया आहिनि, ॾी जी माना जी मूंखे ख़बर कोन थी पई आहे त ॾी जी माना छा आहे। मलंग मवाली वेंदा आहिनि, ॾी हैदर न निमाज़ जी आहे, न क़ुरान जी आहे, न दीन जी आहे, न इस्लाम जी ॻाल्हि आहे। उते भंगू ऐं चरस, बदनिगाही ऐं बेहयाई, ऐं उते इस्लाम जे उबतड़ कम थी रहिया आहिनि। उनजो नालो रखियो वियो आहे दरगाह। ऐं जेकी वरी मौलवी साहिब मदरसा खोले वेठा आहिनि, जंहिंखे दरसगाह सॾनि था, उन्हनि में इल्म त आहे, क़ुरान पढ़नि था, हदीस पढ़नि था, तफसीर पढ़नि था, पर रूहानियत कोन्हे, अल्लाह सां मिलण वारी ॻाल्हि कोन्हे। जेका वलियन वटि फैज़ हो, रूहानियत हुई, रहमत ऐं बरकत हुई, निगाह कंदा हा त तकदीरूं मटाए छॾींदा हुया। मौलवी वञी सुके इल्म ते वेठा ऐं दरगाहुनि ते वञी मवालियुन ऐं गादी नशीननि कब्ज़ो कयो। खानकाही निज़ाम अॼु ॻोल्हण सां बि कोन थो मिले। ॾाढो नाज़ुक दौर अची वियो आहे। अॼु ॾाढो नाज़ुक वक़्तु अची वियो आहे। उहे वली, उहे बुज़ुर्ग जेकी अल्लाह सां मिलाइण वारा, जेके निगाहुनि सां माण्हुनि जूं तकदीरूं मटाए छॾींदा हुया। हाँ सुभान अल्लाह। अचो त उन खानकाहुनि जो तव्हांखे रंग ॾेखारियां त खानकाहूं कीअं हूंदियूं हुयूं ऐं उते छा रंग हूंदो हुयो। पोएं दौर में माज़ी करीब में कुतुब आलम हुयो। पाण पीर मिठा साईं जय्यद आलिम हुया, चोटी जा आलिम हुया। कुरान ऐं हदीस, फिक़्ह ऐं तफसीर, मंतिक, उलूम इस्लामिया जा पूरी तरह ते आलिम ऐं फाज़िल हुया। वरी रूहानियत जा फैज़ मुहम्मदी जा अमीन हुया। जॾहिं लाड़काने में आया त उते पंहिंजो खानकाही निज़ाम ठाहियूं। खानकाही निज़ाम ठाहियूं। उन में छा थींदो हो? 70 घर हुया फ़क़ीरनि जा। 70 घर। घणा? 70 घर। उन 70 घरनि में हिकिड़ो माण्हू बि बेनिमाज़ी कोन हो। 70 घरनि में हिकिड़ो माण्हू बि बिना ॾाढ़ी जे न हुयो। 70 घरनि में हिकिड़ो बि माण्हू जमायत सां निमाज़ न छॾींदो हुयो। इन एॾी बस्ती जे अंदरि कॾहिं रेडियो न वॻो, टीवी न हली, को सिगरेट पीअण वारो न हो, दुनियावी ॻाल्हि न थींदी हुई। राति ॾींहुं अल्लाह जे ज़िक्र ऐं सुहिणे महबूब मोहम्मद करीम जे दुरूद जी चूगा। ॾंदण जी हाज़िरी थींदी हुई। ॾंदण जी रोज़ानो ॾंदण पुछो वेंदो हो त फ़क़ीर ॾंदण आहे या न आहे।
तहज्जुद जी नमाज जी हाज़िरी थींदी हुई। सुभान अल्लाह। अहिड़ो त अजीब निज़ाम हुयो जो जॾहिं को माण्हू उन दरबार ते ईंदो हुयो, उन खानकाह में दाख़िल थींदो हुयो तो उन जो रंग ढंग मटिजी वेंदो हुयो। अजीब ॻाल्हि थी जो हिकिड़ो धाड़ेल हो, धाड़ेल जंहिंते गवर्नमेंट उन जे सिर जी क़ीमत रखी हुई 10 लख। उन दौर जा 10 लख वॾी ॻाल्हि हुई। 10 लख इनाम रखियो, जेको इन धाड़ेल के ज़िंदह या मुर्द आणे पेश कंदो उनखे 10 लख इनाम मिलंदो। उन धाड़ेल जी का क़िस्मत भली थी जो पीर मिठा साईं जे खानकाह ते अची पहुतो। जेॾीमहिल वलीअ जी नज़र पई, अखियुनि मां ॻोढ़ा वही आयसि, रोए पियो ज़ारो ज़ार। चईसीं मूंखे तौबह ताइब करायो, मां वॾो गुनहगार आहियां, माफ़ी थो वठां रब जे दर ते, चोरियुनि फुरुनि धाड़नि सभिनी खां मां बख़्शिश थो घुरां। साईं जन उनखे तौबह ताइब करायो। फरमायूं त हाणे गुनाहनि जा कम छॾ, नेक थी, साले थी। नमाज शुरू कई, तहजुद पढ़णु शुरू कई, दाढ़ी रखाई। उनजो नालो जेको बदनुमा हुयो, साईं जन फरमाया तुंहिंजो इहो नालो न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे जो बुरा नाला मटाए सुठा नाला रखंदा हुया। जे ॿाराड़ी में नाला रखंदा आहिनि, किरड़ो, कांडेरो, मितेरो, फोटो, लौंग, नाला रखंदा आहिनि। बुरो नालो न रखिजे, सुठा नाला रखजनि। जेकर हुज़ूर जी आदत मुबारका हुई जो कबीह नाला मटाए वरी सुठा नाला रखंदा हुया। त हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह उन जो नालो मटाए छॾियो। हाणे से सूरत बि मटिजी वई, दाढ़ी अची वई, शिकिल बि मटिजी वई, लिबास बि मटिजी वियो। हिकिड़े सिपाहीअ खे ख़बर पई त फलाणो धाड़ेल जंहिं ते 10 लख इनाम रखियल आहे सो पीर मिठे जी दरगाह ते थो रहे। उहो सिपाही बचे रहियो उते दरगाह ते, त इहो माण्हू हथ कया। हिकिड़े पाटड़े में उहो सिपाही बि वेठो खाए, धाड़ेल बि वेठो खाए। उहो सिपाही CID करे पुछंदो त दादा फलाणो धाड़ेल हिते आहे? वाह, इहो त हिते आहे कोन, छो साईं जन जो नालो मटाए छॾियो। अबा इन नाले वारो, फलाणे नाले वारो, अबा असांखे त ख़बर कोन्हे इन नाले वारो माण्हू हिते कोन्हे। हाणे उहो फोटू बि खयूं हुते, त इन माण्हू खे ॻोल्हिया। फोटू ॾिसे, फ़कीर ॾिसे, जलसे ते जुमे ते जेके माण्हू अचनि रहिया पिया आहिनि, ॾिसे वेठो, माण्हू हथ न अचेसि। इहा अल्लाह वारनि जे खानकाही निज़ाम जो रंग हुयो। हुनजो अंदर बि मटिजी वियो, ॿाहिरि बि मटिजी वियो, सूरत बि मटिजी वई, सीरत बि मटिजी वई, धाड़ेल मजा वलीउल्लाह बणिजी। धाड़ा विया, चोरियूं वियूं, फुरियूं वियूं, ज़िनाऊं वियूं, शराब विया, गुनाहनि जा कम विया। उहे माण्हू अल्लाह जो ज़ाकिर आ, शाकिर आ, साबिर आ, तहज्जुद गुज़ार आ, शब बेदार आ, अल्लाह अल्लाह चवण वारो, क़ुरान पढ़ण वारो, मदीने वारे साईं जे इश्क में रोअण वारो बणिजी। ये खानकाह, ये खानकाही निज़ाम आ, ये खानकाही निज़ाम जो रंग आ। पुट तव्हां ॻाल्हि समझी जी? हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो असांजे हिन लाड़ जे पट जो जुंग वली आ, जुंग वली। सुल्तानुल औलिया यानी वलीयन जो बादशाह, वलीयन जो बादशाह, वॾे मकाम वारो, वॾे दर्जे वारो। अहिड़ो हो जो हीअं गर्दन झुकाईंदो हो त मदीने वारे मीर जो दीदार थी वेंदो हुअसि। अहिड़े मकाम जो हज़रत सोने सैयद अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं सुल्तान औलिया जो हिकिड़ो ई ज़मानो हुयो। ॿई हिकिड़े दौर जा हम असर हुया। बाबा वेही रहो, वेही रहो। वञी कट ॿार सलाद शरीफ पढ़ो। हजरत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान रहमतुल्लाह अलैह ऐं हजरत सैयद अब्दुल लतीफ़ भिटाई
भाई हिकड़े दौर जा होया। वली भली केड़े दुनिया जे कुंड में वेहन पर उनकी खुशबू मुल्कन में पखड़जी वेंदी आ। वो सुरहान जेका हुंदी आ न उन्हनि में अल्लाह जी मोहब्बत मार्फत जी सुरहान इश्क रसूल जी खुशबू। मानू सब में सोना पखी सब कह मानू मंज अचे बूए बहार जी। हर के में खुशबू न होंदी आ या कह में सुरहान होंदी आ। गाल समझो था ना। इंसानन जे अंदर में वलियन जे अंदर में रब खुशबू रखाईंदो आ। वो अड़ी खुशबू होंदी आ जो भली जंग में बर में वनी वेहे न पर उन्हें खुशबू ते पाणे मानू अची वेंदा। जे मिठो पानी होंदो आ न तो उन्हें ते इंसान पखी जानवर कीलूं माकोड़ियूं सबको मिठे पानी ते ईंदो आ। तो अल्लाह वारन जे सीनन में भी इश्क रसूल जो मिठो चिश्मो होंदो आ। उन चिश्मे ते परे परे जा मानू अचे हाजिर थींदा आहिनि। पुट तां बई थो हेॾे थी वियो पोयन ॾोह त न आहे कयो तव्हांजो। उथी तूं बि उथी उथी हेॾे थी उथो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। ॾिसो न अगरबत्ती के दूहों दुखंदो आ तो उन मुंह छा थींदो आ। ॻाल्हायो अगरबत्ती में जा ऐं रबड़ के साड़ियो त जी हर को मानू सिंघंदो यार को रबड़ थो सड़े अलाए छा बदबू अची वई आहे। ऐं अगरबत्ती ॿरंदी आहे त सॼे माहौल में खुशबू थी वेंदी आहे। गुलाब जो गुल हूंदो आहे या मोतियो जो या रात जी राणी। असांजे दरगाह ते हिकिड़ो पंजाब जो फ़क़ीर आहे हिकिड़ी बूटी खणी लॻाए वियो आहे पोयों दरगाह में क़िबला साईं जन जे दरबार जे पुठियों हिकिड़ो बूटो लॻाए वियो आहे। उन जॾहिं गुलनि जी मौसम थींदी आहे त उन में गुल थींदा आहिनि। पोइ राति थींदी आहे जेॾी महिल हवा लॻंदी आहे त सॼी दरगाह में सुरहान थी वेंदी आहे। उन हिकिड़ी बूटी जी हिकिड़े उन गुल जी खुशबू सॼी दरगाह खुशबूदार थी वेंदी आहे। बूटा तो सब बूटा है बबूर में खुशबू ॾिठी अथव कॾहिं देवी में खुशबू ॾिठी अथव पर रात जी रानी गुलाब मोतियो चंबेल राबेल मुंहिंजा दोस्तो इन्हनि में खुशबू ही हूंदी आहे। इन तरह सां हिकिड़नि माण्हुनि में अंदर में बदबू ही हूंदी आहे हिकिड़नि में खुशबू हूंदी आहे। हाँ जंहिंजे अंदर में दुनिया जी मोहब्बत आ माल जी ज़र जी ज़ेवर जी मोहब्बत आ उन्हनि जे अंदर में बदबू हूंदी आ। जिन में अल्लाह जी मोहब्बत आ जिन में रसूलुल्लाह जो इश्क आ उन्हनि जे अंदर में खुशबू ईंदी। नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीर तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। तो जिथे खुशबू थींदी आ न पोइ उते पोपट माखी जा मखा अक मकोड़ा ये जीतड़ा खुशबू सिंघण जे लाइ भौर वास वठण जे लाइ हाज़िर थींदा आहिनि। अल्लाह जे वलियन जा आस्ताना ऐं खानकाहूं जिते हूंदियूं हुयूं त उते इहे मखलूक कशा कशा ईंदी हुई। उन्हनि खां अचे खुशबू इश्क ऐं मोहब्बत मदीने वारे साईं। हाणे किथे भिट छा किथे लुआरी शरीफ भिटाई कयो उते खुशबू अची वई। उतों हलियो आहे हाला शरीफ मजा लुआरी शरीफ छाजे ला ओ अल्लाह वारे जी उहा खुशबू सिंघी निकितो आहे। जेॾी महिल लुआरी शरीफ पहुतो दरबार जे ॿाहिरों आयो फ़क़ीर खे चई अबा ॾिसी आहे त साईं जन वांदा आहिनि मसरूफ़ त न आहिनि त हली मुलाक़ात कयूं। फ़क़ीर वियो वञी ॾिठई त बुज़ुर्ग हीअं घाटो हेठि कयूं वेठा गर्दन सुभान अल्लाह मुंह मूनन में मूना तूर सीना संदा सना सुन गर्दन झुकाईंदा है न जेॾी महिल अंदर वारियूं अखियूं खोलींदा है न
भिटाई फरमाए थो त एक कसर दर लख कोड़िए कणस गिड़खियूं जेड़ा करया परख तेड़ा साहिब सामो अंदर वारी दिल वारी जेका महलात आ उनमें यार जा जलवा नजर इंदा है महबूब हकीकी जे हुस्न जो तजल्लियूं नजर इंदियूं हैं फरमाए तो उपटियां त अंधियूं पूरियों पिरी पसंद वञो रोज रसन में हबीबाने हुजरे जख खोलियां तो त बातन जा राज नजर नथा अचन उपटियां त अंधियूं पूरियों पिरी पसंद जंहिं महिल अखियूं पूरे अंदर में झाती थो पाया त पंहिंजे महबूब जे हुस्न जूं तजल्लियूं नज़र थियूं अचनि उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाने हुजरे फरमाई तो वही ॾिसी आ तो बुजुर्ग वांदा आहिनि या मशगूल आहिनि मुरीद मोटी आ चइजे गर्दन झुकायूं मुराकबे में वेठो आहे लवारी वारो साईं फरमाया बा इन मशगूली मां क़यामत ताईं वांदो कोन थींदो हलो तो मुलाकात कयूं वली सुभान अल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई सुल्तान औलिया दे खिदमत में पहुतो तो हजरत सुल्तान औलिया जो गर्दन झुकियल हुजे मुराकबे जी कैफियत में हुजे भिटाई जी नजर जेमल लारी वारे साईं जे चेहरे ते पिया त रड़ निकरी वियस दाह करे चवे तो ते सामी सफर हलिया को परूड़े पंद जन्मे हेठा कंद आन जींदी उनरी सुभान अल्लाह जन हेठा कंद आओ न जींदी उनरी जिनमें सुल्तान औलिया जे कन ते भिटाई जा लफ्ज पिया तो गर्दन मथे करे निहारन था तो सुनो सैयद अब्दुल लतीफ भिटाई सामू बीठो आ तो हजरत सुल्तान औलिया निहारे फरमाइश त की न आई की न थी की न आई की न थी वही की न कमा लागा पालोक जा लासी सब लहराए तिहां पोथी ब्याए बुझ पिरियां जी गानड़ी या खानकाही निजाम की तालीम हुई खानकाहुन में छा सिखायो वेंदो हो केड़ी तालीम ॾिनी वेंदी हुई उन तालीम जो हिकिड़ो गुरु हो जेको सुल्तान औलिया भिटाई जे अॻियां पेश कयो आहे की नाही की न थी पाण विञाए ओ भिटाई मता चई त मां सैयद आहियां आले रसूल आहियां मता चई त आलिम आहियां फाज़िल आहियां आबिद आहियां ज़ाहिद आहियां की न आई की न थी पंहिंजी हस्ती पंहिंजी मस्ती पंहिंजी बीठलाई पंहिंजो गुरूर पंहिंजी वॾाई सभु छॾे पर इहा कीअं निकिरंदी लाॾा पा लोक जा लासी सभु लहराए चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा पढ़ो ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम